नाज़रीन, सिजावल जोड़े जो तहलका अस्पताल 14 सालन का वठी रोलेट जो शिकार कमरन के अंदर माल जो बोह पियल इन हवाले से वधीक तफ़सील हासिल कयूं था रोशन अली शाह खां। जी रोशन अली शाह। नाज़रीन, जियां त असां अॼु तालका अस्पताल सिजावल जुणे जो में मौजूद आहियूं, जेका 14 सालन खां वठी ज़ेरे तामीर आहे ऐं हितां जो जेको ठेकेदार आहे त 14 सालन खां वठी गायब आहे। ही अस्पताल रोलड़ जो शिकार आहे। हितां जा जेके तालके सिजावल जुणे जो जा रहवासी आहिनि, जेकी अवाम आहे, वो इलाज जे लाइ लाड़काणो, शदाद कोट ऐं रतोदेरो ऐं मीरो खान वञनि पिया। अॼु असां हिते मौजूद आहियूं। असां अव्हांखे विज़िट कराईंदासीं हिन पूरे अस्पताल जी। अव्हांखे जेके पेंडिंग में रहियल रूम आहिनि उहे ॾेखारींदासीं कैमरामैन जी मदद सां। जीअं त नाज़रीन, अव्हांखे कैमरा जे अख सां ॾेखारींदासीं ही माल जो भूसो पियो आहे बोह, ऐं जंहिं अस्पताल खे ज़ाती मिल्कियत सम्झी करे हिते बोह रखिया पिया वञनि। ही जेकी 14 सालन खां वठी अस्पताल रोलड़ जो शिकार आहे ऐं इन महिल ताईं न ठही सघी आहे। हॉस्पिटल जो मथां जेकी आहे छित असां ॾेखारे रहिया आहियूं, हाणे हेठियों लुक बि ॾेखारींदासीं। ही 14 सालन खां हॉस्पिटल रोलड़ जो शिकार आहे, जंहिंजो हिन महिल ताईं कमु मुकमल न थी सघियो आहे ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा बिल्कुलु हिन महिल ताईं निंड पियल आहिनि। का बि तवजा असांजे तालके सिजावल जुणे जो ते नथी ॾिनी वञे ऐं हितां जा माण्हू तमामु घणो परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जीअं त नाज़रीन, अॼु अव्हांखे विज़िट करायोसीं तालका सिजावल जुणे जो हॉस्पिटल जो जेको ठेकेदार आहे उहो 14 सालन खां वठी गायब आहे। हीअ हॉस्पिटल रोलड़ जो शिकार आहे। हीअ जेकी किरोड़नि जी लागत सां जेके हॉस्पिटल ही मेन मोटरवे ते मौजूदु आहे। मुंहिंजे पोयां तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त ही मेन मोटरवे आहे ऐं हू जेको आहे ही जेकी सिजावल जुणे जो सिटी आहे। ही अस्पताल जेकी आहे सर शाहनवाज़ भुट्टो लॻ। असां ईअं सम्झूं था शायदि ही हॉस्पिटल कागज़ी कार्रवाई में हलंदड़ बि हुजे, हिते डॉक्टर बि मुक़रर हुजनि, हिते माण्हू बि थी सघे थो ड्यूटियुनि ते लॻल हुजनि, थी सघे थो हिते बेडरूम मरीज़ बि हलंदड़ हुजनि। कैमरामैन भूरल लोलाई सां सैयद रोशन अली, BTV न्यूज़ सिजावल जुणे जो। बड़ी मेहरबानी रोशन अली शाह।